अॼु सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, पर बदीन जे इलाइक़े लाड़ जे बहिराड़ीअ जूं औरतूं अॼु बि पंहिंजे आलमी ॾियारे खां अणवाक़िफ़ आहिनि। रिपोर्ट कर रहा है अली मोहम्मद शाहानी। अॼु 8 मार्च औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि सां गॾु असांजे मुल्क पाकिस्तान में पिणु औरतुनि जे आज़ादी बुनियादी हक़नि सुजागी बाबति वॾा सेमिनार मुनक़िद थी रहिया आहिनि। पर अॼु बि सुहिणी सिंध जे लाड़ पछाड़ वारे ज़िले बदीन जूं 90 सैकड़ूं औरतूं पंहिंजे बुनियादी हक़नि तोड़े आज़ादी अहमियत खां बिल्कुलु अणवाक़िफ़ ऐं अणॼाण क़दीमी ज़माने जी ग़ुलामा ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। अॼु बि हिते जूं औरतूं ततल उस में खुले आसमान हेठि आलियनि काछनि खे फूको ॾेई दूहे में लुड़क उघे घर बाचने बचण लाइ मानियूं पचाइण, महिलनि तां पंधु करे दिला मथे ते खणी पीअण लाइ पाणी भरण, माल गाह जूं भरियूं खणण, लाबारा करण खां वठी लुडियूं रताड़े बनी ॿारे जा कम करण ते पंहिंजो मुक़दर सम्झनि थियूं। हिन जदीद दौर में गैस, बिजली, पाणी जूं सहूलियतूं त परे जी ॻाल्हि आहे, पर बीमारी जी सूरत में वक़्त सिर इलाज बि न थियण करे बहिराड़ियुनि जो अक्सर मुफ़लिस औरतूं अधु वही में ज़िंदगी तां हथ खणी वहनि थियूं। पंहिंजे हक़नि ऐं आज़ादी खां महरूम अक्सर औरतूं मर्दाणे समाज जी अज़ियतनि खां तंग थी पंहिंजे हथनि सां हयाती जा ॾिया उझाए छॾींदियूं आहिनि। हिते जूं औरतूं पंहिंजो वॾे में वॾो हक़ बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि खे सम्झनि थियूं। उहे ई सबबु आहे जो बहिराड़ियुनि में सर्वे लाइ ईंदड़ NGO, सिहत जे टीमनि, मीडिया तोड़े आदमशुमारी लाइ ईंदड़ कारकुननि खे ॾिसी उहे औरतूं ख़ामोश थी पंहिंजा कार्ड ॾेखारींदियूं आहिनि त मतां के इनकम सपोर्ट जा पैसा खणी आया हुजनि। जॾहिं त अक्सर औरतुनि खे रुॻो इहा शिकायत हूंदी आहे त खेनि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा छो नथा ॾिना वञनि। इन पुठिते पियल इलाइक़े जूं औरतूं अॼोके औरतुनि जे आलमी ॾींहं खां बिल्कुलु अणॼाण पंहिंजे क़दीम रिवायतुनि वारी ज़िंदगी ते मुतमिन नज़र अचनि थियूं ऐं उन्हनि तक लकीर जे फ़क़ीर बणियल औरतुनि खे हिन समाज खां का बि शिकायत नज़र नथी अचे। औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। ॿारहाड़ी जूं जेके वीचारियूं औरतूं आहिनि उन्हनि खे ख़बर ई नाहे त असांजा हुकूक छा आहिनि। 8 मार्च इन जो मुतालबो सिर्फ़ु ईअं ई न आहे त असां बराबरी था घुरूं, ईअं आहे त असांखे एजुकेशन मिलणु खपे। मुंहिंजे घर वारे खे कमु कोन थींदो आहे, पोइ मिड़े पे सूर खायूं छा करियूं, असांखे त हुकूमत जे तरफ़ां कुझु कोन मिलियो, बचा नंढड़ा ऐं कमाई वारा आहिनि कोन, पिया सूर खायूं छा करियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इन पुठिते पियल औरतुनि लाइ तइलीमी सुजागी जा मौसर तरीक़ा अख़्तियार करे खेनि औरतुनि जे बुनियादी हक़नि खां रोशनास कराए खेनि जदीद तक़ाज़ाउनि मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जा गुर सेखारिया वञे। कैमरामैन ग़ुलाम सिंह चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।